पटीदन में क़त्ल कयल सहाफ़ी अली शेर राजपर जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सूबो देरो रांधण ऐं बान सईदाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ी बिरादरीअ जो एहतजाज। बिना देर सहाफ़ी अली शेर राजपर जी कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे, कलमधणनि जो मुतालबो। सूबो देरो खां इमदाद हुसैन ओठी जी ख़बर मूजिब सूबो देरो में सहाफ़ियुनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ अब्दुर्रहीम जामड़ो, औरंगज़ेब पीरज़ादो, ज़ाहिद अली सामटियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हक़ सच लिखण तां बेगुनाह सहाफ़ी अली शेर राजपर खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी आहे ऐं हर रोज़ कलमधणनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। हिननि सिंध हुकूमत IG सिंध ऐं SSP नौशेरो फ़िरोज़ खां घुर कई त सहाफ़ी अली शेर राजपर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। रांधण मां मुज़फ़र गोरड़ जी ख़बर मूजिब पटीदन में क़त्ल कयल सहाफ़ी जे कातिलनि ख़िलाफ़ रांधण में सहाफ़ियुनि ऐं सियासी तंज़ीमुनि पारां सेवण रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ सत्तार मीराणी, मेहराब लाखेरी ऐं ॿियनि कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त कॾहिं सहाफ़ियुनि ते हमला थी रहिया आहिनि त कॾहिं वरी सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि ऐं हक़ सच लिखण वारनि खे गोलियुनि जो खाज बणायो वञे थो। हिननि सिंध हुकूमत समेत ॿियनि एक्टरनि खां मुतालबो कयो त बिना देर सहाफ़ी अली शेर राजपर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। बान सईदाबाद मां ख़ालिद चने जी ख़बर मूजिब पटीदन में सहाफ़ी अली शेर राजपर जे क़त्ल ख़िलाफ़ बान सईदाबाद प्रेस क्लब ते कारो झंडो चाढ़े सहाफ़ियुनि पारां ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज खे ख़िताब कंदे ज़ुल्फ़कार अली मेंगल, आसिफ़ मेमण, आदम मेंगल ऐं ॿियनि चयो त सहाफ़ी अली शेर राजपर खे सच लिखण ते सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि सिंध हुकूमत IG सिंध SSP नौशेरो फ़िरोज़ खां घुर कई त बिना देर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सिंध।